अस्सलामुअलैकुम। मौसम जे अहवाल सां गॾु नज़ीर बमरो हाज़िर आहे। सिंध में अॼु तमामु घणी गरम मौसम आहे। सुभाणे अञा वधीक गर्मी पवंदी, छो त सुभाणे खां हवाऊं बिल्कुलु बंदि थी वेंदियूं ऐं सुभाणे जी जेका पोज़ीशन गर्मीअ जी रहंदी उहा तमामु घणी रहंदी ऐं किथे किथे मुमकिन आहे त असांजे उतरियुनि इलाइक़नि में जीअं दादू आहे, मेहड़, लड़काणो, सखर, शिकारपुर, कंदकोट, जैकबाद, ओबाड़ो, घोटकी ऐं इन्हनि इलाइक़नि में तमामु घणी गर्मी पवण जो इम्कानु आहे। सुभाणे अॼु बि काफ़ी गर्मी आहे। अॼु टेम्परेचर 42-43 ताईं वञे पियो ऐं घिम हुजण जे करे, हवाउनि में घिम हुजण सबबु इहो टेम्परेचर असांखे उते तक़रीबन 45 डिग्री ताईं 46 ताईं महसूसु थींदो हूंदो, छाकाणि त घिम ज़्यादा हूंदी आहे त उहो टेम्परेचर असांखे गर्मी घणी महसूसु थींदी आहे। पर ख़ुश्क हवाऊं हूंदियूं आहिनि त असांखे घटि गर्मी महसूसु थींदी आहे, छाकाणि त एवापोरेशन सिस्टम पघर जो उहो वधीक एफिशिएंट हूंदो आहे, इन करे गर्मी घटि महसूसु थींदी आहे। हाणे खे असां ॿुधायूं था त सिंध में कहिड़नि इलाइक़नि में कहिड़ी जाइ ते छा पियो थिए। सैटेलाइट जे तस्वीर जे लाइव सैटेलाइट जी तस्वीर जे हिसाब सां असांखे हीउ सिस्टम नज़र अची रहियो आहे। इहो सिस्टम एतिरो वॾो न आहे, पर कुझु देरि खां पोइ कुझु वधी सघे थो ऐं इहो गोरखियल जे आसपास आहे ऐं बलूचिस्तान में आहे। मुमकिन आहे गोरखियल ते कुझु बरसाति थिए ऐं को ख़ासि बरसाति न थींदी। सिंध में अंदरि घणो न ईंदो, वाई पंहिंजी तरफ़ थी सघे थो कुझु फुड़ थिए, बाक़ी को ख़ासि मसइलो कोन कंदो। बाक़ी कराचीअ में अॼु अजीब मौसम आहे। कराचीअ में बादल ई बादल नज़र अचनि था पिया, काफ़ी गहरा घाटा बादल आहिनि ऐं उमेदु आहे त अॼु शाम ताईं कराचीअ में कुझु इलाइक़नि में बूंदाबांदी, कराची, घारो ऐं इन्हनि इलाइक़नि में बूंदाबांदी थी सघे थी। इन खां अलावा हाणे अव्हांखे असां सुभाणे जेको सिस्टम अचण वारो आहे इंडिया में मौजूदु आहे, हिन वक़्तु काफ़ी एक्टिव थी वियो आहे। इंडिया में बरसातूं वसाए पियो। अव्हां ॾिसी सघो था त इंडिया में हिन जी बरसातूं केतिरियूं आहिनि, जेके झांसी ऐं इलाहाबाद वारनि इलाइक़नि में, फतेहपुर, ग्वालियर ऐं कोटा खां अलावा उदयपुर ताईं पहुचे पियो। काफ़ी घणी बरसाति नज़र अचे पई। इन बरसाति जे सिस्टम जो रुख सिंध तरफ़ ई आहे, जंहिंजे बारे में असां अॻु में ई अव्हांखे ॿुधाए चुका आहियूं त हिकिड़ो सिस्टम गुजरात खां सिंध में दाख़िल थींदो। उहो हीउ सिस्टम आहे, हीउ सिस्टम पूरो फैलिबो हिते ऐं हीउ सिंध तरफ़ हिन जो रुख आहे ऐं गुजरात ऐं ॾखिण सिंध में घणी बरसाति वसाईंदो। ऐं इन खां अलावा सिंध जा जेके उतरियां ऐं विचोला इलाइक़ा आहिनि उते बि बरसाति वसाईंदो। पर हाणे अव्हांखे मिलीमीटर्स बरसाति जो अंदाज़ो, छाकाणि त ॾखिण सिंध में कराची, ठट्टो, बद्दीन, मिठी, इन खां अलावा इस्लामकोट, नंगर पार्कर, छाछरो, उमरकोट, डिगरी, मातली वग़ैरह वारनि इलाइक़नि में काफ़ी बरसाति वसंदी, जंहिंजो मिक़दारु 125 मिलीमीटर ताईं थी सघे थो। कराचीअ में 100 मिलीमीटर बरसाति जो अंदाज़ो आहे। मुमकिन आहे त एसि ताईं रहे, इन खां वधीक न वधे। बाक़ी मथे जेकॾहिं हैदराबाद, मीरपुर ख़ासि, खिपरो, सांगड़, शहदादपुर, नवाबशाह, सेवण, दादू ऐं नुशरफ फिरोज़, मेहड़, हिंगोर, लाड़काणो, सखर, पुनवाकल, घोटकी, ओबाड़ो, कंदकोट, जैकबाद, सभिनी इलाइक़नि में बरसाति वसंदी, पर इन्हनि जी बरसाति जो मिक़दारु घटि हूंदो आहे। जैकबाद में तक़रीबन 70 मिलीमीटर बरसाति वसी सघे थी। ही मथां अपर वारा इलाइक़ा जेके आहिनि, छो त हिननि खे सपोर्ट मिलंदी पंजाब वारे पासे खां। उतां हिकिड़ो सिस्टम लही ईंदो जेको हीउ असांजो ओभर खां सिस्टम अचे थो पियो, उन सां गॾु ही मर्ज थी हिते काफ़ी बरसाति जो मिक़दारु वधाए सघे थो, पर तॾहिं बि 70 मिलीमीटर खां मथे कान थींदी। बाक़ी इन खां अलावा जेके सेंट्रल सिंध जा इलाइक़ा आहिनि, सखर खां हेठि या खैरपुर खां हेठि, उते बरसाति जो मिक़दारु 50-60 मिलीमीटर खां मथे न वञणु खपे। असांजो अंदाज़ो इहो आहे। बाक़ी वधीक
सिस्टम अॻिते अचे उन खां पोइ सही अंदाज़ो थींदो त हाणे सिस्टम जेको आहे सो केतिरो ओवर एक्टिव पियो थिए या उन्हनि में घिम जी सप्लाई केतिरी घणी पई पवे, त उन सां सिस्टम जेको आहे सो ताक़तवर थींदो आहे, त पोइ बरसाति बि वधीक थींदी आहे। पर एतिरी ख़तरे वारी बरसाति असांजे सेंट्रल इलाइक़नि में ऐं अपर इलाइक़नि में न थींदी। बाक़ी लोअर इलाइक़ा जेके आहिनि लाड़ वारा, उन्हनि में 125 मिलीमीटर, उहे बि जेके 3 ॾींहंनि में हूंदा त 3 ॾींहंनि में डिवाइड थी वेंदा, त तॾहिं मसइलो कोन थींदो, पाणी ड्रेन थींदो रहंदो ऐं को ख़ासि एतिरो मसइलो न थींदो। हाणे मसइलो किथे थींदो उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। मसइलो थींदो अॼु राति 12 खां पोइ लाहौर, फैसलाबाद, सियालकोट, गुजरांवाला, झेलम, इहे अॼु राति 250 मिलीमीटर खां वधीक बरसाति थी सघे थी। हिते चंद कलाकनि में थी सघे थो त 6 कलाकनि जे अंदरि 250 मिलीमीटर खां वधीक बरसाति थी पवे। ऐं इस्लामाबाद में बि बरसाति थींदी, पर ही डेरा इस्माइल खान ऐं बन्नू, पिशावर, मुज़फ़राबाद, गिलगित बल्तिस्तान टोटल बरसाति थींदी। ऐं गिलगित बल्तिस्तान, स्कर्दू, हिननि कारगिल वारनि इलाइक़नि में त बर्फ़बारी बि थींदी। त इहा मौसम जी सूरत हाल अॼोकी आहे। वधीक मौसम जी अपडेट सां गॾु असां वरी अव्हां सां गॾु हूंदासीं। अल्लाह हाफ़िज़।